अगर दौलत सां ही सब कुछ ख़रीदे सघूं हा त माण्हुनि खे दुआउनि जी ज़रूरत न हुजे हा। गुस्से में अची करे हू सभु न विञाइजो जेको तव्हां शांत रही करे कमायो आहे। परवाह हू संजीवनी बूटी आहे जेकी रिश्तनि खे कॾहिं मरण कान ॾींदी आहे। अगरि मशीन में जंग लॻी वञे त पुर्जा शोर कंदा आहिनि, ऐं अगरि अक़ल ते जंग लॻे थो त ज़बान शोर कंदी आहे। ऐं दूरी सां ई ख़बर पवंदी आहे रिश्तनि जी। अखियुनि जे अॻियां त हर को वफ़ादार ई थींदो आहे, ऐं सिर्फ़ु हिकिड़े बहाने जी तलाश कंदो आहे, निभाइण वारो बि ऐं छॾण वारो बि। 4 शयूं आहिनि जेके ज़िंदगी जो सुख चैन छिने रखंदियूं आहिनि। पहिरियों आहे निंड जी कमी थियणु, ॿियो आहे बीमारी में बि कमु करणु, टियों आहे ज़ोर सां ॻाल्हाइणु, ऐं चौथों आहे सुबुह जो टाइम बेकार जे कमनि में विञाइणो। अगरि खुदि खे कुझु ठाहिणो आहे त पंहिंजे समय जो सही उपयोग कयो। अगरि तव्हां हुन माण्हू जो इंतज़ारु पिया कयो जो तव्हांजी ज़िंदगी मटे रखंदो त शीशे में ॾिसो। पंहिंजो रास्तो ख़ुदि ई ठाहिणो पवंदो आहे। यादि रखिजो, कामयाबु थियण लाइ अकेलो ई हलणो पवंदो आहे। माण्हू तव्हां सां गॾु तॾहिं ईंदा जॾहिं तव्हां कामयाबु थी वेंदा। अगरि ज़मीन सुठी आहे, खाद बि सुठो पिया विझो, पर अगरि पानी खारो आहे त गुल न खिली सघंदा आहिनि। उअं ई अगरि तव्हांजो भाव सुठो आहे, कर्म बि सुठा आहिनि, पर अगरि वाणी ख़राबु आहे त पोइ रिश्ता न टिकी सघंदा आहिनि। चवंदा आहिनि असांजो आख़िरी ठिकाणो ईश्वर जो घर आहे, त एॾा सुठा कर्म करे वठो छो त कंहिंजे घर ख़ाली हथ न वञिबो आहे। पंहिंजनि जे विच में एॾी दूरी कॾहिं न अचणु ॾिजो कि दरवाज़ो खुलियल हुजे ऐं खुड़काइण जी मजबूरी थिए। देश में राजा, समाज में गुरु, परिवार में पिता ऐं घर में स्त्री कॾहिं बि साधारण न थींदा आहिनि, छो त ठाहिण ऐं विञाइण ॿई हिननि जे हथ में हूंदा आहिनि। त हमेशह ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ, कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।